महाराज तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। देश छोड़ लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीब निवाज राम, गुरु गरीब निवाज, तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीब निवाज राम, गुरु गरीब निवाज, तुम यह विनय महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। देश छोड़ परदेश ही आए, देख व्यवस्था मन घबराए। देश छोड़ परदेश ही आए, देख व्यवस्था मन घबराए। देश छोड़ परदेश ही आए, देश छोड़ परदेश ही आए, देख व्यवस्था मन घबराए। देख व्यवस्था मन घबराए। लाज हमारी लेह बचाए, लाज हमारी लेह बचाए। लाज हमारी लेह बचाए। लाज हमारी लेह बचाए। कृपा करके आज आज कृपा करके आज तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। हो लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीब निवाज, गुरु गरीब निवाज, तुम यह विनय सुनो महाराज, तुम यह विनय सुनो महाराज। अपना बल ना मुझ में कोई, सर्वज्ञ हो तुम जानत सोई। अपना बल ना मुझ में कोई, सर्वज्ञ हो तुम जानत सोई। अपना बल नहीं मुझ में कोई, अपना बल ना मुझ में कोई, सर्वज्ञ हो तुम जानत सोई। सर्वज्ञ हो तुम जानत सोई। निर्बल का बल तुम एक होई, निर्बल का बल तुम एक होई। निर्बल का बल तुम एक होई, निर्बल का बल तुम एक होई। निर्बल का बल तुम एक होई, निर्बल का बल तुम एक होई। पूर्ण करिए काज
राम पूर्ण करिए काज तुम यह विनय सुनो महाराज तुम यह विनय सुनो महाराज। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीब ने गुरु गरीब निवाज तुम यह विनय सुनो महाराज तुम यह विनय सुनो विनय सुनो महाराज विनय सुनो महाराज। तन मन कर मैं दास तुम्हारा, तुम हो मेरा एक सहारा। तन मन कर मैं दास तुम्हारा, तुम हो मेरा एक सहारा। तन मन कर मैं दास तुम्हारा, तन मन कर मैं दास तुम्हारा, तुम ही मेरा एक सहारा। तुम हो मेरा एक सहारा। जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा, जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा, जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा, जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा। जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा, जहाँ जाऊं तहाँ हो रखवारा। हे समर्थ सुख साज, हाँ हे समर्थ सुख साज तुम यह विनय सुनो महाराज। तुम यह विनय सुनो महाराज। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीब ने गुरु गुरु गरीब निवाज तुम यह विनय विनय सुनो सुनो महाराज। तुम यह विनय सुनो महाराज विनय सुनो महाराज विनय सुनो महाराज। जो हरे भगतन लाज बचाई, सब ग्रंथन यह बात बताई। जो हर भक्तन लाज बचाई, सब ग्रंथन यह बात बताई। जो हरि भक्त ने लाज बचाई, जो हर भक्तन लाज बचाई, सब ग्रंथन यह बात बताई। सब ग्रंथन यह बात बताई। कहे त्यों त्यों होय सहाय, कहते हूँ त्यों होय सहाय। कहे त्यों त्यों होय सहाय, कहे त्यों त्यों होय सहाय। कहते हूँ त्यों होय सहाय, कहते हूँ त्यों होय सहाय। संतन के सिर ताज ताज, संतन के सिर ताज तुम यह विनय सुनो महाराज। तुम यह विनय सुनो महाराज। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। लाज राख इस अवसर मेरी, लाज राख इस अवसर मेरी। गुरु गरीबन बाज, गुरु गरीब निवाज तुम यह विनय सुनो महाराज। तुम यह विनय विनय सुनो सुनो महाराज विनय सुनो महाराज विनय सुनो महाराज। प्रेम
प्रेम सां चओ श्री राम। श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। परम आदरणीय सतगुरु महाराज, उन्हनि जे स्वरूप में वेठल पूजने योग असांजा संत महात्माऊं, गुणीजन मंडल ऐं सतगुरनि जे स्वरूप में वेठल सतगुरनि जी प्यारी भागन वारी सदा सुहारी साध संगत, प्रेम सां चओ श्री राम। सतनाम साखी। सतनाम साखी। सतनाम साखी। भगवान के, गुरुनि के, संतन के, महात्माउनि के, महापुरुषनि के, वॾड़नि के जेतिरी केरु प्रार्थना करे, आज़ीनी ज़ारी करे, उन्हनि जे वेझो अचे ओतिरो उनखे लाभ। हिकिड़े कंहिं सरकारी मुलाज़िम हो, माना नौकर हो, गवर्नमेंट जो सर्वेंट हो, किथे रेल में कमु कंदो हो। तो आवाज़ माना ॾिसजा, प्रेम सां चओ श्री राम। थोरो न बेस घटि कर या हिन में मॉनिटर में। सरकारी मुलाज़िम हो, उनखे पंहिंजे कंहिं ऑफिसर वॾे में कमु पियो, ऐं पंहिंजे बॉस में कमु पियो उनखे। मूंखे चई त छा कयां, यूनियन जो बि जेको वॾो आहे मुंहिंजो सुञातल आहे, ऐं ॿियो बि मुंहिंजो कोई सुञातल आहे, ऐं उन ऑफिसर खे पोइ मां वरी चवां, उन खां चवायां, तंहिंखां पोइ वञा। मुंहिंजो मस्तु तोखे कमु जल्दी कराइणो अथई की देरि सां कराइणो अथई, ईअं पुछियोमांसि। मां बि मस्तीअ में वेठो हुउमि। चई न जल्दी थी वञे त सुठी ॻाल्हि आहे। मूं चयोमांसि ईअं कर, सिधो ई डायरेक्ट वञी, तूं न कंहिंखे सुञाणप वारे खे चओ, न यूनियन जे लीडर खे चओ, न ॿिए खे चओ, उन साहिब वटि वञी सघी थो? चई हा, हू त केरु बि वञी सघंदो आहे। ऐं भई तूं ऑफिस जो माण्हू वञी करे राम राम करे, ऐं चई साहिब हीउ कमु आहे, पहिरीं राम राम करे वञी वेहजांसि, ॿुधाइजांसि भई मां हेठि ऑफिस में तुंहिंजे में कमु कंदो आहियां, तुंहिंजो ई हेठि आहियां। जो वॾे माण्हू खे दिलि थींदी आहे, नंढो ॿारु, नंढो माण्हू मूं वटि जेकर 5 मिंट अची वेहे, दिलि थींदी आहे, पाण सॾु कोन कंदुसि, पर माना जे अची वेहे त हुनखे ख़ुशी थींदी आहे, मूं वटि आयो आहे। हीउ वियुसि, वञी राम राम करे वेठुसि। चई केरु ऐं किथे कीअं, सॼी ॻाल्हि चई तव्हांजे ऑफिस जे हेठां कमु कंदो आहियां, हेतिरा ॾींहं थिया 9 लॻो आहियां, हाणे मुंहिंजो हीउ कमु आहे, मां तव्हां वटि इन करे आयो आहियां। चई ॾाढ कर पनो करे सही करे खणी वञि। मूं वटि आयो, चई साईं ईअं एॾो जल्दी करे बि केरु कोन ॾींदो आहे। मूं चयोमांसि भॻवान खे बि ईअं इच्छा हूंदी आहे। मुंहिंजो तोखे घणा ॿार अथई? चई 2 आहिनि। मुंहिंजो केॾी महिल ॿार अची तुंहिंजे भरिसां वेहे तोखे ख़ुशी थींदी आहे की न थींदी आहे? चई हा ख़ुशी थींदी आहे। मां पाण चवंदो आहियां सॼो ॾींहुं स्कूल में विया वञनि, हेॾां विया वञनि, होॾां विया वञनि, मां चवंदा मूं वटि 5 मिंट वेहे अची न भले, मुंहिंजो थकल हुजी सफ़ा। पोइ चई केतिरो बि थकल हुजे, ॿारु ईंदो त हुन सां ॻाल्हाईंदो न, उहो थकु ई लही वेंदो आहे, ॾिसण सां ई लही वेंदो आहे। मुंहिंजो इहा साॻी ॻाल्हि, जेके वॾा ऑफिसर हूंदा आहिनि न, उन्हनि जे अॻियां उन्हनि जी बि दिलि हूंदी आहे, भले हू खाइण वारो हुजे, भले हू बेईमान हुजे, पर चवंदो साईं मूं वटि 2 माण्हू हुजनि, हुनखे खपंदी आहे ॻाल्हि, दिलि हूंदी आहे, त उन वटि सिधो हली वञ। भॻवान खे, गुरूअ खे, संत खे कोई प्रार्थना करे, पंहिंजे पीउ खे, माउ खे, वॾड़े खे, कोई बुज़ुर्ग हुजे, आड़े जो पाड़े जो केरु बि हुजे, वॾड़ो हुजे, उन वटि 5 मिंट खणी वञी राम राम करे वियो, हुनखे घणी ख़ुशी थींदी। भले तव्हांजो माइट हुजे न हुजे, मूंखे बि ख़बर न हुजे, भले ॾाढी ख़ुशी थींदी आहे, हर कंहिंखे आनंद ईंदो आहे। पोइ वरी जंहिंखे जेतिरी सम्झ में उन खां वेहबो त अदब सां न, वॾे माण्हू सां वञिबो त वॾे जे हिसाब सां हलिबो, बेअदबी न कजे। उन अॻियां प्रेम सां वञी वियो, 2 मिंट ॻाल्हाए, अहिड़ो ख़ुशि थी वञे तव्हांजो जेको कमु हुजे मिंट में हड़ई करे छॾे, पोइ पंहिंजे घरां बि कढी तव्हांखे ॾेई छॾे। पर भई केरु ईअं करण वारो घटि हूंदो आहे, माण्हुनि खे नेठई घटि ईंदी आहे, नम्रता घटि ईंदी आहे, वेझाई घटि ईंदी आहे, पोइ वरी कमु मिड़ई उखो सौखो थींदो आहे। प्रार्थना करे, हिते साईं लिखनि था, प्रभु
मूं ते कृपा कयो, मुंहिंजी इहा वेनती मिड़ई ॿुधो। हीउ वक़्तु थोरो औखो आहे। हिन भॼन में 3 दफ़ा लिखियलु आहे लाज रखो, लाज राख इस अवसर मेरी, ॿियो लाज हमारी लेह बचाए, या ज्यों हरि भक्तन लाज बचाई। हिकिड़े ई भॼन में 3 दफ़ा लाज बचाइण जी ॻाल्हि आहे। मुंहिंजी मिड़ई लॼ रख। जीवन में माण्हूअ जी रहिजी अचे, इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। माण्हू या कुझु बि न आहे, पर इहा वॾे में वॾी ॻाल्हि आहे। रहिजी न आहे, माण्हू जी बिगड़ी वेंदी आहे 100 दफ़ा, रहिजी न ईंदी आहे। खोड़ माण्हू बिगड़जी वेंदी आहे, पोइ वरी थोरी घणी ठहे त हली वेंदो आहे, पर न पूरी रहिजी अचे। मुंहिंजी रहिजी अचे शल राम सां, ॿियो कमु न आहे कंहिं आम सां, ॿिए कंहिं माण्हू सां कमु न आहे। मुंहिंजो हुन सां रहिजी अचे, परमात्मा सां, वॾनि सां, पंहिंजे कुल सां, पंहिंजे प्यारनि सां, पंहिंजे प्रेमनि सां मुंहिंजी रहिजी अचे, उन्हनि सां निभिजी अचे। इहा हिकिड़ी वॾी ॻाल्हि आहे। सुर ॾियणु सवलो आहे, पर निभाइणु वरी ॾाढो ॾुखियो आहे। रहिजी अचे, इहा ॻाल्हि ॾाढी वॾी आहे। प्रेम सां चओ श्री राम। चई साईं तव्हां गुरू ग़रीबनि वास आहियो, ग़रीबनि ते कृपा कंदा आहियो, उन्हनि जी निवाज़िश कंदा आहियो, उन्हनि जी पालना कंदा आहियो, उन्हनि खे सुख ॾींदा आहियो। मां बि तव्हांजी दर ते निमाणो थी आयो आहियां, महिरबानी कयो। ग़रीब माना भले तव्हां केतिरे बि कढो, ग़रीब जूं मानाऊं घणी आहिनि, पर ग़रीब जी माना रखो निमाणो। छा चयमि? जंहिंखे माण्हू न आहे उहो ग़रीब आहे, जंहिंखे अभिमान कान्हे सो ग़रीब आहे। तूं ग़रीबन को निवाज़, मैं ग़रीब तेरा हूं, मैं अधीन, मैं मिसकीन, मोहे आसरा तेरा। गुरु नानक साहिबु चयो मां प्रभु तुंहिंजो ग़रीब आहियां, माना तुंहिंजे दर ते निमाणो आहियां। वॾे वटि वञो, भॻवान वटि वञो, गुरू वटि जो निमाणा थियो, सभु कुझु मिलंदो। माण्हू ओॾी महिल वॾे जो आहे त उनजे अॻियां तव्हांजो असांजो माण्हू थोरी जो सिज जे अॻियां ॾियो चए मुंहिंजी चिमक वधीक थिए, ईअं कीअं थी सघंदी? ईअं कॾहिं बि थींदी? हा, चमक वधीक भले थींदी, सिज जे साम्हूं हिकु मणी रखो या आरसी रखो, रिफ्लेक्ट ज़्यादा थींदो। पर तंहिं जेतिरो सिज रिफ्लेक्ट थींदो उन खां ई वधंदो न। जेको मूल आधार आहे सो उहो ई आहे। उन जे अॻियां भई माण्हूअ जी ट्रिगर हले, अभिमान हले, इहा ॻाल्हि कॾहिं बि न हलंदी आहे। वॾनि जे अॻियां वञे केरु ऐं वञी करे चए भई मां हुते अभिमान सां हलां, हुजत सां हलां, त न हुजत हो त पुनल सां हिन कमीणीअ के ई हू जा पाइनि पेर में, मां तंहिं जुतीअ न जेही विसारे वेही तन केचन खे कीअं विहां। उन्हनि जे अॻियां हुजत हलंदी न आहे। हिकिड़े असांजो परमान साहिबु लिखियो आहे कंहिं जॻह ते, हुजती कॾहिं न पाईंदो संतन जे संग मंझां, हुजती कॾहिं न पाईंदो संतन जे संग मंझां, पाए उहो जो न्याज़ जी झोली अॻियां झले, पाए उहो जो न्याज़ जी झोली अॻियां झले। रहमत पोइ राज़ कन जी पवंदी तुंहिंजे पले, रहमत पोइ राज़ कन जी पवंदी तुंहिंजे पले। संतन जो संग मिले, भागन सां जीवते। भाग सां कंहिं वॾे महापुरुष जो संग मिलंदो आहे। उते केरु हुजत रखंदो उनखे न मिलंदो, पर जेको न्याज़ रखंदो उनखे सभु मिलंदो। भाग में हुजे न हुजे, उनखे ख़बर हुजे न हुजे, ॼाण हुजे न हुजे, लाइक़ु हुजे न हुजे, पर ख़ाली निम्रता त सभु मिलंदुसि, ऐं जे नम्रता कान्हेसि त न मिलंदुसि। अश्वत्थामा पंहिंजे पीउ खां, सम्झो पंहिंजे गुरूअ खां, गुरू बि उहो ई हुउसि, पीउ बि उहो ई हुउसि, गुरू द्रोणाचार्य। चई मां कीअं पाईंदुमि? चई बाबा नेह ठाही रखंदे, शिष्य थी हलंदे त मिलंदे। तूं चवंदे मां पुटु आहियां, पुट जो बि ॻाल्हि रखे त पोइ सिखी बि न सघंदे। ऐं सेखारींदुसि तोखे हड़ई, पर सिखी न सघंदे। पर भले मां सेखारियां या न सेखारियां, तो मुंहिंजे घर न विढ़त आहे, तोखे वरी हड़ई मिलंदी। मुंहिंजे सेखारण जो को मतिलबु बि न आहे। एकलव्य निम्रता रखी उनखे सभु कुझु सिखियो। गुरू द्रोणाचार्य खे ईंदो हो या न ईंदो हो, ख़बर हुअसि या न हुअसि, पर एकलव्य खे सभु कुझु मिली वियो, छाकाणि त निम्रता हुअसि। ऐं अश्वत्थामा खे अभिमान हो,
मुंहिंजो पीउ आहे, उनखे कंहिं ॻाल्हि जी परवाह न हुई त कोई चिंता जी ॻाल्हि मिलियुसि न। जीवन में काई वॾी नंढे वॾे जो सुवाल कोन्हे, हमेशह पाणी आहे उहो हेठि ई वेंदो। जिते निम्रता आहे, जिते न्याज़ आहे, निवड़त आहे, उते वेंदो। जेको विनय कंदो, जेको वेनती कंदो भॻवान जे अॻियां निम्रता सां हलंदो, उनखे सभु कुझु मिलंदो। तुम यह विनय सुनो महाराज। चई साईं मूंखे पंहिंजी ताक़त मिड़ई कान्हे, अपना बल ना मुझ में कोई, सर्वज्ञ हो तुम जानत सोई। तव्हांखे त सभु ॼाण ई आहे। मणीअ खे पंहिंजो कोई प्रकाश न हूंदो आहे, कंदी रिफ्लेक्ट आहे पर कंदी ज़्यादा आहे, पर वॾे जो प्रकाश खणी करे। निर्बल के बल तुम एक होई। जेको निर्बल आहे उनजो बल केरु आहे? उहो हिकिड़ो परमात्मा आहे। सुनेरी में निर्बल के बल राम, जबल गजबल अपनो बरत्यो, नेक सरियो नहीं काम। निर्बल होए बलराम पुकारियो, आए आधे राम आए आधे नाम। सुनेरी सुनेरी मैंने निर्बल के बलराम। जे मूं ॿुधो आहे त निर्बल जेको कमज़ोर हूंदो आहे, जेको निमाणो थी हलंदो आहे, उनजो बल भॻवानु हूंदो आहे। परमात्मा उनजी सहायता कंदो आहे जेको निमाणो थी हलंदो आहे। जेको निमाणो अपमान कंदो आहे, भॻवानु उनजी सहायता न कंदो आहे। उनजी त सहायता कंदो बि हूंदो, वापसि छिके वठंदो, न कंदो। भॻवानु आहे दीननि जो नाथ आहे, दीनानाथ चवंदा आहिनि उनखे। जेको दीन भाव सां, दीनाया नाथ संस्कृत में किथे वरी सुवालु हलंदो आहे। जीअं भई विद्या आलय कॾहिं ठहंदो आहे? जॾहिं विद्या में आ आहे ऐं आलय में बि आहे, तॾहिं ही दीन अखर आहे, अॻियां नाथ अखर आहे। आ किथां थी वई? दीनानाथ कीअं अची आहिनि? पोइ त जेको जंहिं पासे मथो हण उन पासे ई ॼाण पवंदी आहे। अखर आहे को दीन, मां दीन आहियां, ऐं अॻियां नाथ आहे। नाथ माना भई स्वामी आहे। पोइ उनजो दीनानाथ वरी कीअं थियो? चई न, भॻवान जे अॻियां वञिबो आहे त निमाणो थी वञिबो आहे, निम्रता भाव रखी वञिबो आहे, पाण खे अबल सॾाइबो आहे, अबला थी वञिबो आहे, तॾहिं भॻवानु उन ॿुधंदो आहे। इन करे दीना यह नाथ है, दीनानाथ है। जेको दीना जो नाथ आहे, दीन जो न, दीन जीअं भई असां कोई जीअं राम आहे त वरी रमा अखर ईअं थींदो आहे न। आ थियण सां भई कोई अखर अज जो अजा थींदो आहे। अजु माना ॿकरो थींदो आहे, ऐं अजा माना ॿकरी थींदी आहे। आ थींदो आहे। कहिड़ो बि ऐ वारो अखर ईअं हुजे, उन खां पोइ वरी ठाहिणो हुजे त उनजो भई आ सां स्त्रीलिंग ठहंदो आहे, अज जो अजा ठहंदो आहे। मिसाल अहिड़े नमूने दीन जो दीना ठहंदो आहे, त दीनानाथ हाणे ठहंदो न। भई भॻवान जे अॻियां जेको स्त्री भाव सां वञे थो, जीअं साईं कंवरराम पुछियो भई ऐं पतीअ जे प्रेम में गुज़ारणो नार खे घुरिजे, कीअं आहे? पतीअ जे प्रेम में हरदम गुज़ारणो नार खे घुरिजे, ईअं कुझु आहे न भॼन। चई भई स्त्रीअ जो पति त सम्झो पति, हीअ असां चऊं था भई हीअ मर्द आहे, पति आहे हिनजो, पर मर्दनि जो बि कोई पति आहे, मालिक आहे, कि उहो परमात्मा सभ जो पति आहे। उनजे अॻियां जेको स्त्री भाव सां हले थो, निमाणो थी हले थो, परमात्मा उनजी ज़रूरु ॿुधंदो आहे। तन मन कर में दास तुम्हारा, प्रभु मां निर्बल थी करे तुंहिंजे दर ते आयो आहियां, निमाणो थी करे तुंहिंजे दर ते आहियां, मूंखे तूं कृपा करे मुंहिंजो पूरण करिए काज। मुंहिंजे कम खे जेको आस तुंहिंजे अॻियां आहे, लॼ रखणी आहे, हीउ कमु तोखे पूरो करिणो आहे, करिणो ई आहे। तन मन कर में दास तुम्हारा, मां तन सां मन सां, बुद्धीअ सां, बल सां, वाणीअ सां तुंहिंजो ई दास आहियां। तुम हो मेरा एक सहारा, प्रभु तूं ई मुंहिंजो हिकिड़ो सहारो आहीं, ऐं मां जिते वञा उते मुंहिंजी रक्षा कर। हिकिड़ो महात्मा हो, वरी कथा हर को पंहिंजे पंहिंजे हिसाब सां सम्झाईंदो आहे, ऐं सम्झाइण जो तरीक़ो आहे। कोई थोरी ॻाल्हि खे बि घणो करे सम्झाए वञे, है न, सम्झ खपंदी आहे। ईअं कोई थोरी ॻाल्हि खे घणो करे ईअं कोन ॿुधाए सघिबो, पर उन में वरी पंहिंजो ख़्यालु खपंदो आहे। त उहो महात्मा सम्झाए पियो भई भॻवानु असांजो जिते किथे रक्षक आहे। हाणे सम्झो हिकिड़ो गुरू वटि आयो चेलो, चई साईं मुंहिंजी रक्षा कयो। चई बाबा तुंहिंजी सुबुह जो 5 खां वठी सुबुह जो 7 बजे ताईं रक्षा थींदी। चई साईं पोइ सॼो ॾींहं में 24 कलाक थींदा आहिनि न। चई बाबा ठीकु आहे, तुंहिंजे सुबुह जो भॻवानु मिड़ई रक्षा कंदो। चई साईं शाम जो वरी छा थींदो? चई ठीकु आहे, सुबुह ऐं शाम तुंहिंजी रक्षा कंदो। चई पोइ ॾींहं जो वरी राति जो। ॻाल्हि सम्झाइणी आहे, भॻवानु असांजो राउंडो कलाक 24 कलाक रक्षा कंदो आहे, पर हुनखे सम्झाइणो, सुबुह धीरे धीरे करे सम्झाई।
चई भॻवानु तुंहिंजी 24 कलाक रक्षा कंदो पर बड़ौदे में कंदई ॿाहिरि न। चई ईअं वरी कीअं थींदो आहे साईं, मां वञा त पोइ ॿाहिरि किथे वञिणो पए, कॾहिं कहिड़े पासे वञा कॾहिं कहिड़े पासे वञा, या वरी तुंहिंजे घर में रक्षा कंदो। चई साईं घर खां ॿाहिरि किथे वञा, चई बड़ौदे में कंदई वारशा में कंदई। चई न साईं, चई भला हिंदुस्तान में रखाए, चई अमेरिका वञा त पोइ। भॻवानु तुंहिंजी हर टाइम में रक्षा कंदो, हर जॻह ते रक्षा कंदो। इहा ॻाल्हि हुनखे सम्झाइणी आहे। आहिनि 2 अखर पर हुन कीअं खोले सम्झाई त पोइ ध्यान ते रहे थी ॻाल्हि। भई भॻवानु असांजो हर काल में ऐं वरी हर हाल में, जेकर तूं भॻवान जो भॼन कंदे, चई साईं केॾी महिल भॼन न बि कयां पर रक्षा त तोखे करणी आहे की न। हर काल में हर हाल में, कहिड़े बि हाल में हुजां तुंहिंजो नाम जपे सघां। ॾिसो, जिस देश में जिस भेष में जिस वेश में रहो, जिस देश में जिस वेश में जिस वेश में रहो, राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस रूप में जिस रंग में जिस संग में रहो, जिस रूप में जिस रंग में जिस संग में रहो, जिस ढंग में जिस रंग में जिस संग में रहो, जिस ढंग में जिस रंग में जिस रंग में रहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। जिस कर्म में जिस धर्म में जिस मर्म में रहो, जिस धर्म में जिस धर्म में जिस मर्म में रहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। चाहे हार में परिवार में संसार में रहो, चाहे हार में परिवार में संसार में रहो। व्यवहार में परिवार में संसार में रहो, व्यवहार में परिवार में संसार में रहो। राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। चाहे मान में सम्मान में अपमान में रहो, चाहे मान में सम्मान में अपमान में रहो। राधा रमण राधा रमण राधा रमण कहो। राधा रमण राधा रमण राधा
परमात्मा जो नालो जपींदा हलो ऐं हमेशह भगवान रक्षा कंदो हले। सीता हुई, हनुमान मिली आयो अची राम खे हवाल ॾिनई। हनुमान ईअं ॻाल्हि कंदे ॿुधायसि चई सीता जेकर जीअरी हुजे ई न हा, मरी वञे हा, पर हुनजी रक्षा केरु करे पियो? केरु पियो करे? नाम। राम न, राम त परे वेठो, नाम, राम जो नाम, राम राम जपे पई न, तो उन साहु ॿाहिरि निकिरण ई न पियो। पहिरियों नाम पहारो दिवस रहन, राति ॾींहं सुबुह शाम 24 कलाक। ऐं जिते बि अशोक वण जे हेठां वेह, ॿिए वण जे हेठां वेह, जहिड़े वण जे हेठां वेह, वाटिका में घुमे फिरे, पर सभिनी हंधि रक्षा केरु पियो करे? उहो नाम जेको आहे उन जो पहिरो ॾिए पियो। प्रेम सां चओ श्री राम। कथा आहे सम्झण जे लाइ। नाम पहिरियों ख़ाली सीता जो न ॾींदो आहे, नाम पहिरियों जेको जपींदो आहे उन जो ॾींदो आहे, जापक जो आहे। सीता जो पहिरियों ॾिए ईअं कोन्हे, सीता बि जपियो पई तंहिंजे करे, ऐं कोई बि जपे उन जो पहिरियों भॻवानु ॾींदो, उनजी रक्षा कंदो, उनखे जिते किथे भॻवानु बचाईंदो। प्रभु मां तन सां मन सां धन सां तुंहिंजो दास आहियां, तूं ई मुंहिंजो हिकिड़ो साह, जिते वञा उते मुंहिंजी रक्षा कजे। हे समर्थ सुख साज, तूं समर्थ आहीं, तोखे ताक़त आहे, तूं मूंखे बचाए सघीं थो। भॻवानु हर कंहिं ॻाल्हि में समर्थ आहे, ऐं वरी उनखे सभु कुझु आहे, समृद्ध बि आहे। समर्थ समरथ ऐं समरस बि रहंदो आहे। ईअं न त भई हनुमान जी रक्षा करे, सीता जी रक्षा करे, ॿिए कंहिंजी रक्षा करे, तव्हांजी मुंहिंजी हिनजी हुनजी कंहिंजी वरी न बि करे, ईअं थींदो आहे? भॻवानु हर कंहिंजी रक्षा। कोई पापी में पापी हुजे छा चएं, ऐं भॻवान जो नाम जपे, भॻवान हुनजी रक्षा कंदो अची की न कंदो? पुछांव थो। हाथी हो अलाए पापी हो अलाए पुञी हो, भॻवान खे ख़ाली यादि कई, भॻवानु अची रक्षा करण जे वास्ते। केर बि हुजे भॻवानु हर कंहिंजी रक्षा कंदो आहे। नाम जपे माना उनजी परमात्मा उनजी रक्षा कंदो। परमात्मा समरस आहे, उन में कोई भेदभाव कोन्हे। ईअं न आहे त भई कंहिंजी रक्षा करे कंहिंजी न करे, ईअं वरी परमात्मा खां न थी सघंदो। जेको नाम जपींदो बसि उहो पार थींदो ई थींदो, उनजी परमात्मा रक्षा कंदो ई कंदो। पोइ भले उहो कहिड़ो बि हुजे, जीव दैत हुजे, दैत दानव हुजे, भॻवानु चई नाम जपण वारो हिकदमि उहो पवित्र थी वेंदो आहे। अपी चेत सुदुराचारो, अपी माना जेकर, छा चएं? चेत माना, अपी चेत माना जेकर हुजे बि, जेकर बि हुजे, सो दुराचारो, सो माना थोरो वधीक, घणे में घणो, कठोर पापी, घोर पापी, दुराचारो दुराचारी हुजे, ख़राब में ख़राब माण्हू हुजे, पर अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग, अनन्य भाव सां मुंहिंजो ख़ाली भजन करे। पोइ उनखे छा चइबो? पापी चऊंसि की पुञी चऊंसि, दैत चऊं की उनखे छा चऊं? ॿुधायो भाई। भॻवानु चए थो क्षिप्रम भवति धर्म अपि चेत सुदुराचारो भजते माम अनन्य भाग साधुरेव स मंतव्य। सम्झो त उनखे मञो तव्हां, केरु साधु सज्जन पुरुष आहे, सुठो माण्हू आहे। साधु चइबो जेको साधना करे परमात्मा जे पासे हले, या सज्जन पुरुष आहे, महापुरुष आहे। उहो ओॾी महिल ई महापुरुष बणिजी वेंदो। साधुरेव स मंतव्य सम्यक व्यवस्थितो ही स, ऐं उहो कंप्लीटली पूरे जो पूरो महात्मा थींदो, थोरो घटि वधि बि न, ख़ाली नाम जपे बसि। प्रेम सां चओ श्री राम। उन में केरु माण्हू उन में शक बि न करे सघे। हिकिड़ो पापी हो, कपटी हो, नालोसि काल बि नेमी बि, छा नालोसि? भॻवान में तो राम ही राम पुकारूं, भॻवानु राम जो नाम पियो जपींदो हले। हनुमान जी पहिरें पियो सेवा तो कहते गुरु तो क्या, पोइ वरी पधरो थी पियो ॻाल्हि, पर नाम जपींदो हले, मन में कपट न रखे, कपट छॾे करे नाम जपे, या नाम जपींदो वञे कपट पाण ई भॼी वेंदो, हले ॿिए पासे ख़्यालु करे ई न, नाम जपे, ॿियनि ख़्यालुनि खे छॾे ॾे। पापी हुजे पुञी हुजे पाण खे ख़बर न आहे, पर हुनखे चइबो छा? महापुरुष चइबो। क्षिप्रम भवति धर्मात्मा, फटाफट ओॾी महिल जो ओॾी महिल, क्षिप्रम माना जल्दी, भवति माना थींदो आहे, धर्मात्मा बणिजी वेंदो आहे। शाश्वत शांतिम न गच्छति, ऐं उहो शाश्वत शांति माना परम शांतीअ खे, हमेशह रहण वारी शांतीअ खे, थोरी देरि वारी न, जुड़तू शांति न, सची शांति, उहा उनखे हिकदमि मिली वेंदी। क्षिप्रम भवति धर्मात्मा शाश्वत शांति
निगच्छति कौन्तेय प्रति जानिहि। यार तू पूरो विश्वास रख मुझे मथा। हे अर्जुन कौन्तेय प्रति न में भक्त प्रणश्यति। मुझे भक्त खे केर मारे भी न सघंदो आहे, केर अख भी न खणी सघंदो आहे। ये हिकिड़ी खोटी ॻाल्हि ॿुधायां, प्रेम सां चओ श्री राम। ये नंढो हूंदो हुउमि पोइ स्कूल में पढ़ंदो हुउमि, पोइ असांजी वरी आदत कंहिंसां माण्हू नंढो आहे पुॼे की न पुॼे, वरी पोइ पंहिंजे भाउ खे कोठे न अचिबो आहे। त केरु असांजे हीअं आङुर खणणी, आङुर हीअं मोड़े छॾींदासीं, भञ छॾी आङुर खणे, भूंडो ॾे त पंजी आङुरियूं फे खाए छॾियो। माना केरु हीअं आङुर खणी न सघे, उनखे ॻाल्हाइण ज़बान ते ज़बान खींच लो, ईअं थिए। त भॻवानु चए थो केरु हुन ॾे आङुर न खणी सघंदो मुंहिंजे भॻत ॾे, ऐं हुनखे पाण बचाईंदो आहे। आङुर छो खणंदो? कौन्तेय प्रति जानिहि न में भक्त प्रणश्यति। मुंहिंजे भक्त जो केरु नाश करे ई न सघंदो आहे। केरु हुन अखि खणी निहारे अखि कढी छॾियासि। केॾी वॾी ॻाल्हि आहे। भॻवानु वॾो कमु करे सघंदो आहे, पर भई असांखे हिकिड़ो ख़ाली कमु करणो। तव्हां नंढो कमु कयो भॻवानु वॾो कयो, ऐं नंढो आहियां नंढो कमु कयां, वॾो आहियां भॻवानु वॾो आहे त वॾो कमु कंदो। तव्हां नंढा आहियो त ख़ाली नाम जपियो, छा चए। हाणे वॾे जो कमु पाणे मथो हणंदो, तव्हांखे ज़रूरत ई कान्हे। प्रेम सां चओ श्री राम। ज्यों हरि भगतन लाज बचाए, जीअं प्रभु परमात्मा लाज अची बचाईंदो आहे पंहिंजे भगतनि जी। सभिनी ग्रंथनि इहा ॻाल्हि कई आहे, भॻवानु पंहिंजे भगतनि जी लाज रखंदो आहे। कहे टेऊं तूं त्यों होए साईं। प्रभु तूं मुंहिंजी ईअं ई अची सहायता कर। संतन के सिरताज, प्रभु तूं संतन जो सिरताज ई, ऐं अची करे मुंहिंजी रक्षा कर। छो तोखां सवाइ मुंहिंजो ॿियो केरु आहे ई कोन। 240 नंबर पेज कढणो पवंदो, या अञा बि चओ त ॿियो बि कढी सघूं था। 240 सही आहे। प्रभु जी तुझ बिन और न मेरा, प्रभु जी तुझ बिन और न मेरा। दीन दयाल सदा कृपाला मोहे आसरा तेरा। दीन दयाल सदा कृपाला मोहे आसरा तेरा। प्रभु जी तुझ बिन और न मेरा, प्रभु जी तुझ बिन और न मेरा। मात पिता ज्यों तुम प्रतिपालक, निश दिन सांझ सवेरा। सवेरा मात पिता ज्यों तुम प्रतिपालक, निश दिन सांझ सवेरा। मैं हूँ शरण तुम्हारी स्वामी, मैं हूँ शरण तुम्हारी स्वामी। जान अपना चेरा, हाँ जान अपना चेहरा। मैं अज्ञानी कुछ नहीं जानत, पड़ा आपके डेरा। मैं अज्ञानी कुछ नहीं जानत, पड़ा आपके डेरा। आठों सतगुर तेरी शरण में आकर, तरे जग जीव अपारे। मुझको चरण शरण में राखो, तुम हो पतित उदाहरण हारे। कुछ भी और नहीं हम जाने, केवल आए द्वार तुम्हारे। सतगुर टेऊ राम आप हो सारे, जग के तारण हारे। सतगुर टेऊ राम आप हो सारे, जग के तारण हारे। वही अज्ञानी कुछ नहीं, मैं अज्ञानी कुछ नहीं जानत, पड़ा आपके डेरा। केवल आए द्वार तुम्हारे। मैं अज्ञानी कुछ नहीं जानत, पड़ा आपके डेरा। कृपा कर मोहे ज्ञान सुना के, कृपा कर मोहे ज्ञान
अज्ञान अंधेरा प्रभु में अज्ञान अंधेरा हो कहते हूँ मैं विनय करत हूँ सुन ले मेरी तेरा तेरा कहते हूँ मैं विनय करत हूँ सुन ले मेरी तेरा ऐसी दया दास पर कीजे 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 मिट जावे जम फेरा हाँ मिट जावे जम फेरा दीन दयाल सदा कृपाला मोह आसरा तेरा दीन दयाल सदा कृपाला मोहे आसरा तेरा प्रभु जी तो बिन और न मेरा प्रभु जी